नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में ब्रांच जमायत असलाह अल मुस्लिमीन जे साल 2022 जे लाइ सिलेक्शन ज़िले नौशरो फेरोज़ ज़ोन 2 जे उहदेदारनि जनरल सेक्रेटरी रब नवाज़ चन्ना, प्रेस सेक्रेटरी हाजी हामिद अली आराई ऐं अब्दुल हमीद जी निगरानी में थी गुज़री है, जंहिंमें मुतफ़िक़ राय सां सदर ख़लीफ़ा सिकंदर अली ताहिरी, नायब सदर ख़लीफ़ो हबीबुल्लाह मेमण, जनरल सेक्रेटरी गुलाम मुस्तफ़ा राजपूत, ज्वाइंट सेक्रेटरी शकील अहमद राजपूत, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद रमज़ान मेमण, फिनांस सेक्रेटरी खुशी मोहम्मद अब्बासी, इतलात सेक्रेटरी अली मोहम्मद लंगियो, ऑफिस सेक्रेटरी मुजाहिद अली खासकेली, लाइब्रेरी लाइ मुनीर अहमद सोलंगी खे चूंडियो वियो आहे, जंहिं बाद नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो। इन मौक़े ते चूंडियल सदर सिकंदर अली चयो आहे त असांजे मुर्शिद महबूब सजण साईं जो मिशन खणी निकिता आहियूं। साईं जिन जो मिशन आहे त इंसानियत जी ख़िदमत कयो ऐं सूणे इख़लाक़ सां दीन जी दावत खे माण्हुनि ताईं पहुचायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।